बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरिया न्यूज़ प्रोग्राम कश्मोर टाक सां आहियां सुभान कोसो। नाज़रीन, अॼु इन प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अलीशा केस जो। अलीशा जंहिंसां जेको आहे त वहशी जवाबदारनि पारां ज़्यादती जो निशानो बणायो वियो, तशद्दुद बि कयो वियो, उन सां गॾोगॾु जिनसी ज़्यादती जो निशानो बणाए। अॼु उहा लाड़काणे अस्पताल में दाख़िल आहे, जिते इलाजु हलंदड़ आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त अलीशा जी जेका हालति आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। कुझु ॾींहंनि बाद उनखे कराची रेफर कयो वेंदो। उन सां गॾोगॾु नाज़रीन, जॾहिं पुलिस FIR दाख़िल कई त पुलिस FIR में दहशतगर्दी जा जेके कलम आहिनि उहे शामिल न कया। ऐं कल्ह कश्मोर मां हिकु आवाज़ु बुलंद थियो, जेको सिटीज़न वेलफेयर एक्शन कमेटी जे जेको आहे त प्लेटफॉर्म तां उहो आवाज़ु बुलंद थियो। उन्हनि इहो मुतालबो कयो त इन केस में दहशतगर्दी एक्ट जा कलम शामिल कया वञनि। उन मुज़ाहिरे जो सॾु ॾिनो। उन मुज़ाहिरे में शहर जे सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि, ख़ासि तौर ते सुन्नी तहरीक ऐं जमात इस्लामी जे कारकुननि बि शिरकत कई। मुज़ाहिरो सॼे शहर मां थींदो, प्रेस क्लब पहुतो ऐं उते वॾे वाक़े सॼे शहर पारां हिकु आवाज़ थी करे इहो मुतालबो कयो वियो त हिकु त जवाबदारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वञे। ॿियो, उन केस में दहशतगर्दी एक्ट जा कलम शामिल कया वञनि। उन एहतजाज खे जॾहिं मीडिया ते कवरेज मिली त SSP कश्मोर अमजद शेख साहब उन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं पुलिस खे वाज़े तौर इहा हिदायत जारी करे छॾी आहे त दहशतगर्दी एक्ट जा कलम शामिल कया वञनि। कश्मोर पुलिस जो जेको ग्रुप आहे उन में बि वज़ाहतनि जेको आहे तर्जुमान जो, पुलिस तर्जुमान जो बयान बि शामिल थियो त इन में दहशतगर्दी एक्ट जा कलम शामिल कया विया आहिनि। जॾहिं पुलिस सां गुफ़्तगू थी आहे इन मामले ते त आख़िर जेको ॿियो जवाबदार आहे ख़ैरुल्लाह बुगटी, उहो गिरफ़्तार छो न पियो थिए। पुलिस जो चवणु आहे त उनजो तालुक़ु बलोचिस्तान सां आहे। बलोचिस्तान सां तालुक़ु हुजण सबबु गिरफ़्तारी में थोरी ॾुखियाई पेश अचे पई, पर पुलिस चए पई त जेको आहे त मुख़्तलिफ़ टीमूं जेके आहिनि पुलिस जोड़े छॾियूं आहिनि ऐं जल्द खां जल्द उन जवाबदार खे बि गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। हिन सॼे मामले में जेको इंतिहाई अहम किरदारु आहे उहो आहे पुलिस एहलकार ASI मोहम्मद बख़्श ॿुरड़ो जो। जॾहिं औरतुनि में जेका इहा जेका तबसुम आहे ॿारड़ी जी वालदा, उन ॿुधायो त जवाबदारनि हिकु ॿी औरत जी घुर कई आहे त उन पंहिंजी न्याणी खे इन मामले में इन्वॉल्व कयो ऐं पंहिंजी न्याणी जी जवाबदार सां ॻाल्हि ॿोल कराई। ऐं उनखां पोइ उन जवाबदारनि खे जॾहिं यकीन थियो त वाक़ई हीअ ॿी औरत खे बि वठी आई आहे ऐं जवाबदार साम्हूं आया ऐं पुलिस तुर्त कार्रवाई करे उनखे गिरफ़्तार कयो। अॼु बि उहो पुलिस एहलकार लाड़काणे में ॿारड़ी सां गॾु आहे, उनजे इलाज में हुनजी मदद पियो करे, जंहिंसां सॼो माशरो असांजो उनखे सलाम पियो करे। ऐं असां बि पंहिंजे हिन प्रोग्राम तहत उनखे सलाम पेश कयूं था। जॾहिं अहिड़ा पुलिस एहलकार असांजे हिन पुलिस खाते में हूंदा त मां नथो सम्झां त को माण्हू पुलिस ते आङुरियूं खणी सघंदो। उन सां गॾोगॾु नाज़रीन, हिकु तरफ़ सॼो मुल्क जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी, गवर्नर, वज़ीर आला जेको आहे सिराजुल हक़ आहिनि, जमात इस्लामी जा जेको अमीर आहिनि, उन्हनि समेत सॼे जेके मुल्क जा जेके सियासी समाजी ऐं कारकुन आहिनि, मज़हबी कारकुन आहिनि, उहे इहो मुतालबो कंदे नज़र अचनि था त हिन जेका जवाबदारनि खे कंहिं बि सूरत बख़्श न कयो वञे। अहिड़े तरीक़े सां कश्मोर जो बि हर माण्हू, हर बाशऊर तबिको, हर अहले दिलि जेको माण्हू उहो गमज़िदा आहे ऐं उहो इहो मुतालबो कंदे नज़र अचे थो त जवाबदारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वञे ऐं हिनखे कैफ़रे किरदार ते पहुचायो वञे। पर कुझु शरपसंद अहिड़ा अनासर आहिनि जेके सोशल मीडिया ते इन मामले खे ग़लति रंग ॾियनि पिया। ख़ासि तौर ते चूंडियल MNA आहे कश्मोर जो, उन मुतलिक़ सोशल मीडिया ते कुझु फेक अकाउंट्स खां इहे शयूं वायरल थींदे नज़र अचनि थियूं त उन्हनि को चयो आहे त उन में चयो वञे थो त MNA इन जवाबदारनि खे बचाइण जी कोशिशि करे पियो। जॾहिं MNA जो वज़ाहती बयानु अची चुको आहे त उहो अहिड़े कंहिं बि क़िस्म जे कंहिं मामले में इन्वॉल्व न थियो आहे ऐं हू सम्झे थो त उहो अहले दिलि आहे ऐं जेको आहे त कंहिं बि सूरत में अहिड़े जवाबदारनि जी न कॾहिं हिमायत कई आहे, न कंदो। जॾहिं उनजे मुंहिंजे ख़्याल में त जेको आहे वज़ाहती बयानु अचण खां पोइ इन सभिनी शयुनि खे बेबुनियाद सम्झो त बहितरु हूंदो। ऐं असां सभु जेके शहर जा माण्हू आहियूं उन्हनि जी इहा कोशिशि थियणु घुरिजे त इन जवाबदारनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायूं। अॼु हिन प्रोग्राम ॾींहुं सुभाणे कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले सां मुलाक़ात थींदी। अल्लाह भाई।